उरुसा 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 उज्जैन नवाब शहर यो पेरा मां केस करायो न जंहिंजे मथां जे 12 नामालूम लिखराया हा तंहिंमें माना हिकिड़ो नामालूम में हिकिड़ो इहो आहे जावेद उजण ऐं ॿियो हसनैन मकरानी ॿियो ज़ुएब मला जंहिं वटि मुंहिंजी गाॾी बीठल आहे ज़ुएब मला वेठो आहे लारकाणे में हाणे उन इहे माना जेका माना मुंहिंजी भाभी आहे वही तव्हां कूड़ा केस थी कराए चकरनि जा नाला थी खणे कूड़ा हणी कूड़ा ॿुध कूड़ा केस थी कराए त माना मूं वटां गाॾी निकिरी वेंदी त मां बदिजी वेंदमि तंहिंजे करे कूड़ा केस हणी असांजे मथां माना अमाए मथां भए थी पई बाक़ी चए थी त माना चकले वारा हीअं आहिनि हूअं आहिनि बाक़ी ग़लति इल्ज़ाम थी हणाए मुंहिंजी गाॾी खणी आहे न ज़ुएब मला न हकीकत जेका ॿुधायूं न धी जेका न्याय जाइज़ थी उहा खून आहे चक पाए पटे वई कुटियूं खाए उहा बदमाश आहे पिरावेट रना वई और उहा चकला पाण हल रहा है हाणे हाणे असांजे त चकला पंहिंजा अथसि सऊदी वेंदी आहे कमाइण सिगरेट खणी वेंदो आहे जावेद हुजण सिगरेट खणी हुते खपाए विकाणींदो आहे ऐं इहो छा नालो हसनैन मकरानी ॿुध पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हसनैन मकरानी सऊदी में सिगरेट खणी वेंदो आहे सऊदी में सिगरेट उते खपाईंदो आहे सऊदी में सिगरेट ऐं ज़ुएब मला बि उन सां शामिल आहे मोटरसाइकिल खपे मकरानी चोरी कई अथसि उहा मोटरसाइकिल मूंखे खपे